नासरीन लखी गुलाब शाह में बिजली जे तारनि मां 5 घरनि खे बाहि लॻी वई आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि ज़ेब जोखियो। जी ज़ेब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लखी गुलाम शाह लॻ बिजली जे शॉर्ट सर्किट में बाहि लगण सबब 5 पोरियतनि जा जेके घर आहिनि उहे सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठ मोहम्मद बचल महर में रहंदड़ मीराणी बिरादरी जे 5 कखावन घरनि खे बिजली जे शॉर्ट सर्किट में ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में घरनि अंदरि पयल हंध, खटूं, 3 संदूकूं, कणिक ऐं ॿियो सामान मुकमल तौर ते सड़ी रख थी वियो। जॾहिं त मुतासिरनि में ॻोठाणो नसरुल्ला मीराणी, खमणो मीराणी, रमज़ान मीराणी, पंजलो मीराणी ऐं सदाम मीराणी जा घर शामिल आहिनि, जेके बाहि सबब सड़ी मुकमल तौर ते रख थी विया आहिनि। जॾहिं त लखी गुलाम शाह म्यूनिसिपल खे इतला ॾिनो वियो, जंहिं बर वक़्तु पहुची बाहि वारे वाक़े ते पहुची करे बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। जॾहिं त मुतासिर ॻोठाणनि ॿुधायो त असांजे घरनि खे बिजलीअ जे शॉर्ट सर्किट मां ओचितो बाहि लॻी वई, जेका तेज़ी सां ॿियनि घरनि ॾांहुं वधी वई, जंहिं सबब असांजा 5 घर सड़ी रख थी विया आहिनि। अहिड़े इतला बाद म्यूनिसिपल जेको अमलो आहे उहो पहुतो, जंहिं जेको आहे सो बाहि ते ज़ाब्तो आंदो। तेसि ताईं असांजा घर मुकमल तौर ते अलॻि अलॻि समेत सड़ी रख थी विया ऐं मुतासिर ॻोठाणनि डीसी शिकारपुर समेत ॿियनि आला अख़्तियारनि कंहिं घुर कई आहे त असां ग़रीबनि जी वाहर कंदे ऐं असांजी माली मदद कई वञे। जी ज़ेब जोखियो, महिरबानी जी।